मुल्तान टेस्ट की बी इनिंग्स में पाकिस्तानी टीम 157 रन्स ठाहे आउट। वेस्ट इंडीज़ के खटण लाइ 257 रन जो हदफ ॾेई छॾियो। बी इनिंग्स में क़ौमी टीम जे बैटिंग लाइन ॾुखियाईनि जो शिकार रही सऊद शकील 2, मोहम्मद रिज़वान 2 ऐं कामरान गुलाम 27 रन्स ठाहे आउट थी विया। मुल्क में थधि जी लहर बरक़रार। बलूचिस्तान जे ज़ियारत किला अब्दुल्ला पशीन जे मथां इलाइक़नि में बर्फ़बारी ऐं बरसात। N25 चमन कोयचा रोड ते इमरजेंसी लागू गाॾियूं बीहिजी वयूं। बरसात ऐं बर्फ़बारी सबबि पंजाब ऐं KP वेंदड़ गाॾियुनि जी अचु वञु मुअतल। बलूचिस्तान जे अक्सर इलाइक़नि में बिजलीअ जो ब्रेकडाउन, माण्हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। कराची में बि थधियूं हवाऊं खुलण लॻियूं। बस ये परेशान हो बस इन्हें। अच्छा जेके वीडियो ठाई है वो केड़े तरीके से ठाई परेशानी में ठाई है या बस ये परेशानी में ही दोस्त जो कोई डो ना ही दोस्त धाड़ेला ना है। अच्छा ये इन्हें तो मैं वो मेहमान हाँ पापा मेहमान इन्हें के फोन भी कान कही है मां जंजीर दानिया दरसो जो बधाई को तो यही तो इज़ार थी बस वो एक मस्ती करते कहीं से याद है। हिंगोजा जे साफ़ी फयाज़ सोलंकी जे अगवा जो ड्रॉप सीन। सिंध पुलिस फयाज़ सोलंकी जे अगवा के ड्रामो करार ॾेई छॾियो। साफ़ी पाण बि एतराफ़ करे वरितो। SSP कश्मीर कंदकोट जो चवणु आहे त फयाज़ सोलंकी ज़मीनी तकरार सबबि अगवा जो ड्रामो रचायो। संदसि टे सहूलियतकार बि आहिनि। SSP खरपुर चयो आहे त अगवा वाक़े में गिरफ़्तार कयल 4 ॼणनि खे आज़ादु कयो पियो वञे। माचको भरिसां पंजाब पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में हिक ॾोहारी खे मारण जी दावा। पुलिस मूजिबि बचाव बंद वटि पुलिस ऐं शर गैंग विच में मुबैना मुक़ाबलो थी पियो। फायरिंग जी ॾेबट में जवाबदार बशीर शर मारिजी वियो। संदसि कब्ज़े मां हथियार बि हथ कया विया। बख्शापुर वेझो पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में हिक जवाबदार खे मारण जी दावा। पुलिस मूजिबि ॾोह जे इरादे सां बीठल जवाबदारनि पुलिस खे ॾिसी फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जी ॾेबट बाद हिकु जवाबदार मारिजी वियो। संदसि सुञाणप न थी सघी। हथियार ऐं मोटरसाइकिल हथ। इसराइली हमास विच में जंगबंदी मुआहदे ते अॼु खां अमल शुरू थींदो। इसराइल गज़ा जे शहरनि खे पाबंदी बाबति वार्निंग ॾेई छॾी। इसराइली फ़ौज चयो आहे त फ़ौज गज़ा जे मुख़्तलिफ़ हिस्सनि ते मौजूदु रहंदी। इसराइल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि तोड़े ख़तरनाक बफर ज़ोन में दाख़िल थियणु मना आहे। फ़ौजी ऑपरेशन दौरान कारवाइन वारनि रोडनि ते सफ़र करण जी इजाज़त न आहे।